नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंधी अदबी संगत खिपरो ऐं सिंधी अदबी संगत दौलत आबाद पारां भिंडार ऐं ॾिंगी ॿेट ते वफाक जे कब्ज़े ख़िलाफ़ खिपरो जे शहीद चौक ते वफाक जे ख़िलाफ़ सख़्त एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज जी अॻुवाणी सिंधी अदबी संगत शाह खिपरो जे सेक्रेटरी अब्दुल हलीम दर्स, जुमन कुंबर हाजी, शाद राजड़, मनवर मला, अमर अब्बास बंबरो ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻुवाणी चयो त वफाक ऑर्डिनेंस जारी करे ॿेटनि ते कब्ज़ो करे रहियो। हिननि चिता ॾींदे चयो त सिंध जे ॿेटनि जी मालिकी करण वारा सिंधी मौजूद आहिनि। ॿेट सिंध जी मिल्कियत जंहिंखे कंहिं बि सूरत में वफाक हवाले न करण ॾींदासीं। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वफाक पंहिंजो जारी ऑर्डिनेंस वापसि वठे, न त ॿी सूरत में समूरे मुल्क में सख़्त एहतजाज कयो वेंदो। कब्ज़ो नामंजूर, सिंध जे ॿेटनि कब्ज़ो नामंजूर। जेको घासपाणू सिंध जो हक़ जेको आहे गज़ब कयो पियो वञे, असां पुरज़ोर मुतालबो कयूं था वफ़ाक़ खां त सिंध जा जेके बि वसीला आहिनि, ॿेटनि या कराची जो इशू आहे, कराची खे जेको आहे सो सिंध खां धार कयो पियो वञे या ॿेटनि ते ई हमला आहिनि, उन लाइ जेको आहे पूरी सिंध सरापा एहतजाज आहे। असां वफ़ाक़ खां इहो मुतालबो कयूं था त हू सिंध जे ॿेटनि ते जेका नज़र रखे थो इहा पंहिंजी हटाए छॾे। सिंध जो जेको बाशऊर अवाम आहे उहो हाणे जागी पियो आहे। सिंध जेका आहे उन जा वसीला जेका आहिनि उन जी मालिक पीपल्स पार्टी न आहे। पीपल्स पार्टी जी हींअर हुकूमत आहे त उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, सुभाणे पीपल्स पार्टी जी हुकूमत कोन हूंदी, पर असांजी सिंध जा जेके वसीला आहिनि उहे हमेशह रहणा आहिनि। त हीउ जेको वफ़ाक़ तरफ़ां घासपाणू अमल कयो वियो आहे सिंध ते, असां सिंधी अदबी संगत शाह खिपरो जे तरफ़ां जेको आहे सो मुतालबो कयूं था त वफ़ाक़ खां ॿेटनि ते कब्ज़ो जेको आहे छॾायो वञे। सिंध जूं जेके बि मिल्कियतूं आहिनि उन ते सिंधी माण्हुनि जो हक़ आहे ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो आहे त सिंध जा ॿेटनि उन जी मालिकी करे, सिंध जी वारसी करे। ऐं असां वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो करूं था त जेको आइलैंड ऑर्डिनेंस जेको जारी कयो वापसि वरितो वञे। सिंधी माण्हुनि मां जेको हिन वक़्तु माहौल पढ़ियलु आहे उन मायूसी ख़तमु कई वञे। सिंध जूं जेके मिल्कियतूं आहिनि, सिंध जा जेके पाणी आहिनि, सिंध जा जेके ॿेट आहिनि, ऐं अरिड़हीं तरमीम जे आइन में बि इहा शइ लिखियलु आहे त सूबाई जेके बि शयूं आहिनि पहिरियों हक़ तव्हांजो सूबे जो आहे। ऐं उन में वाज़े तौरु लिखियलु आहे त इहे सिंध जी जेकी मिल्कियतनि जेके ॿेट अचनि था इहे सिंध जा आहिनि ऐं सिंधी माण्हुनि जा आहिनि, हिन सूबे जा आहिनि, पहिरियों हक़ हिननि जो आहे। उन करे आउं सिंध असेंबली खे रिक्वेस्ट करियां थो त सिंध असेंबली में हिकु रेज़ोल्यूशन पास कयो वञे, क़रारदाद पास कई वञे त सदारती ऑर्डिनेंस जेको आहे उन ख़िलाफ़ु हिकिड़ी क़रारदाद पास करे इहे सिंध जा ॿेट जेके आहिनि उनजी मालिकी सिंध हुकूमत खे वापसि ॾियाई वञे। ये ॿेट कब्ज़ा करे के न सघंदे, ये ॿेट कब्ज़ा नदीअ में लुढ़ंदा तुंहिंजा मेट कब्ज़ा। असां जेको अदबी संगत तरफ़ां जेको एहतियात नोट करायो आहे उहो आहे सिंध जे वसीलनि सां जेके हथ चुरान थी आहे, जेके बि हिन में मुलवस आहिनि या जेके असां विकिणी रहिया आहिनि उनखे बिल्कुलु रद्द कयूं था। ऐं असां बाक़ाइदा पुरजोश इहे एहतियात नोट था करायूं त इहे जेको उन्हनि हिकु शइ विकी आहे, जेके असां विकिया आहिनि, जेके ख़ासि करे ॿेट, उन्हनि खे जेको आहे लिखत वापसि वठी उनखे रद्द कयो आहे। असां सिंधी अदबी संगत शाह खिपरो ऐं सिंधी अदबी संगत शाह दौलत आबाद जे तरफ़ां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं जेको सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ तरफ़ां कब्ज़ो कयो वियो आहे। इहो सरासर सिंध सां नाइंसाफ़ी आहे। असां सिंध असेंबली जा जेके बि मेंबर उन्हनि खां बि मुतालबो था कयूं त सिंध असेंबली जे अंदरि हिकिड़ो ठारा पास कयो वञे जो उनजी मुखालिफ़त कई वञे जेको सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ तरफ़ां कब्ज़ो कयो वियो आहे। साईं, असां वफ़ाक़ी हुकूमत खां इहो पुरज़ोर मुतालबो था करियूं त इहो जेको सदारती ऑर्डिनेंस आहे इहो ख़तमु कयो वञे, इनखे रद्द कयो वञे। ऐं सिंध हुकूमत खां बि इहो मुतालबो था करियूं त सिंध असेंबली मां हिकिड़ी क़रारदाद पास कई वञे जेको इन ऑर्डिनेंस खे ख़तमु करे सिंधी ॿेटनि ते, सिंध जी वहदत ते, सिंध जे वसीलनि ते, सिंध जे माण्हुनि जो हक़ आहे, ॿियो कंहिंजो बि हक़ न आहे। सिंधी अदबी संगत मर्कज़ पारां आलानिया लाइ कयो जेको एहतिजाज समूरी सिंध में एहतिजाज थियो आहे उनजी कड़ी आहे सिंधी अदबी संगत शाह दौलत आबाद शाह खिपरो जे तरफ़ां खिपरो जेको एहतिजाज कयो वियो आहे। असीं भरपूर लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं ऐं मुतालबो था कयूं त जेको असांजे ॿेटनि जी जेको उन ते कब्ज़ागिरी ख़त्म कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।